नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जामशोरे में मांझन इंडस वे रोड ते मोटरवे पुलिस जो कारनामो। सेवण खां कराची वेंदड़ कार रोके औरतुनि जी तलाशी, औरतुनि सां बदतमीज़ी बदकलामी करण बाद गुथा अल्फाज़ ॻाल्हाए तज़लील कई वई। रिपोर्ट अख्तर अली जे मुताबिक़ राब्तो करण ते सोशल वर्कर राबिया शेख सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मोटरवे पुलिस मांझन इंडस हाईवे रोड ते रोके बिला जवाज़ तंग करे घटिया अल्फाज़ इस्तेमाल कया, रिश्वत तलब कई, न ॾियण ते कार चालान करे गिरफ़्तार करण जूं धमकियूं ॾिनियूं, मुसलसल 1 कलाक ताईं रोड ते बीहारे टॉर्चर करे ज़हनी तौर परेशान कयो, मोबाइल फोन फुर कया। राबिया शेख मूजिब IG सिंध खे मोटरवे पुलिस बाबति ख़त लिखी आगाह करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ जामशोरे जे सुजाग धुरियुनि पारां औरतुनि सां मोटरवे पुलिस पारां तज़लील जी मुज़म्मत। IG सिंध DIG हैदराबाद SSP जामशोरो खे मोटरवे पुलिस ख़िलाफ़ जांच करे कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। ॿी सूरत में मोटरवे पुलिस ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वेंदो।